प्यारा ॿारो, अचो त अॼु अव्हां खे हिकु सुठी कहाणी ॿुधायूं था, बर्फ़ शहज़ादी। हिकु ॾींहुं हिकिड़ी मुल्क जी राणी पंहिंजे महल जे दरीअ वटि वेही ॿाहिरि जो नज़ारो करे रही हुई त संदसि अखि ॿाहिरि पयल बर्फ़ ऐं सूफ़नि जे वणनि ते पई। ओचितो राणीअ जे दिलि में ख़्यालु आयो त काश खेसि का धीअ हुजे, सा बि अहिड़ी अछी हुजे जहिड़ी बर्फ़, ऐं संदसि ॻल अहिड़ा ॻाढ़ा हुजनि जहिड़ा सूफ़, ऐं संदसि वार अहिड़ा कारा हुजनि जहिड़ी राति। बसि राणीअ जी दुआ जी क़बूलियत जी बि का घड़ी हुई। खेसि साल खां पोइ धीअ ॼाई। उहा छोकिरी एतिरी त सुहिणी हुई जो खेसि ॾिसंदे माण्हू हिकु लम्हे लाइ पंड पहाड़ थी वेंदा हुआ। जीअं राणीअ जी ख़्वाहिश हुई तीअं वाक़ई बि शहज़ादीअ जो रंग बर्फ़ जहिड़ो सफ़ेद, ॻल सूफ़ जहिड़ा ॻाढ़ा ऐं वार राति वांगुरु कारा हुआ। उन ई सफ़ेद रंग जे करे उन नंढड़ीअ जो नालो ई बर्फ़ शहज़ादी रखियो वियो। पर ख़ुदा खे को ॿियो मंज़ूर हो। राणी घणो वक़्तु पंहिंजे धीअ सां गॾु रही न सघी ऐं हूअ जल्दी ख़ुदा खे प्यारी थी वई। अञा साल ई न गुज़रियो त बादशाह ॿी शादी करे छॾी। नई राणी हुई त ॾाढी सुहिणी, पर उन सां गॾु ख़ुदि गर्ज़ी मग़रूर बि हुई। हूअ सम्झंदी हुई त हुन खां सवाइ दुनिया में ॿियो को बि इंसानु हसीन न हो। उन नई राणीअ वटि हिकु जादुई आरसी बि हूंदी हुई। हूअ आरसी अॻियां अची बीहंदी हुई ऐं पुछंदी हुई, आरसी ड़े आरसी, तूं मूंखे सची ॿुधाए, को आहे दुनिया में सुहिणो वधीक मूंखां सवाइ? ऐं आरसी जवाबु ॾींदी हुई, राणी ड़े राणी, आरसीअ जी इहा आहे राय, ॿियो नाहे दुनिया में वधीक सुहिणो तो सवाइ। राणी जादुई आरसीअ खां पंहिंजी तारीफ़ ॿुधी ठरंदी पई हुई। ईअं साल गुज़री विया। होॾां बर्फ़ शहज़ादी बची जवान थी, ऐं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो तीअं संदसि सूंह में वधीक निखार ईंदो वियो। संदसि हुस्न जी हाक मुल्का मुल्का पहुची वई। हिकिड़े ॾींहुं बर्फ़ शहज़ादीअ जी माटीअ जी माउ पंहिंजे जादुई आरसीअ खां साॻियो सुवालु पुछियो, आरसी ड़े आरसी, तूं मूंखे सची ॿुधाए, को आहे दुनिया में सुहिणो वधीक मूंखां सवाइ? पर हिन दफ़े आरसीअ वटि मुख़्तलिफ़ जवाबु हो। आरसीअ वराणियो, राणी ॾे राणी, आरसीअ जी इहा आहे राय, बर्फ़ शहज़ादी आहे सभ खां सुहिणी, उहो अॼु जो सच आहे। राणीअ जो इहो जवाबु ॿुधो त बर्फ़ शहज़ादी सभिनी खां सुहिणी आहे, सा कावड़ ऐं हसद में तपी बाहि थी वई। हुन शिकारियुनि खे हुकुम कयो त उहे बर्फ़ शहज़ादीअ खे झंग में वठी वञी मारे अचनि। शिकारी बर्फ़ शहज़ादीअ खे झंग में मारण लाइ वठी विया। जॾहिं उहे तलवार सां बर्फ़ शहज़ादीअ खे मारण वारा हुआ त खेनि बर्फ़ शहज़ादीअ जी मासूमियत ते रहम अची वियो ऐं हुननि खेसि छॾे ॾिनो। शिकारियुनि बर्फ़ शहज़ादीअ बदिरां हिकिड़े हरण खे मारे उन जी दिलि खणी वञी राणीअ खे ॾेखारी ऐं राणीअ खे चयाऊं त असां बर्फ़ शहज़ादीअ खे मारे छॾियो आहे। होॾां वीचारी बर्फ़ शहज़ादी अची झंग में अकेली थी ऐं खेसि डपु थियणु लॻो। हूअ झंग में हेॾां होॾां भटकणु लॻी। ओचितो खेसि झंग में हिकिड़ी नंढड़ी झोपड़ी ॾिसण में आई। बर्फ़ शहज़ादीअ खे इहो ॾिसी तइजुब लॻो त उन झोपड़ीअ जो दरवाज़ो बि आम दरवाज़नि खां नंढो हो। हूअ झुकी अंदरि वई। छा ॾिसे त उन झोपड़ीअ जे विच में हिकिड़ी नंढी मेज़ रखी हुई, जंहिं ते तरह तरह जा ताम नंढड़नि थामनि में रखियल आहिनि। मेज़ जे चौधारी 7 कुर्सियूं बि रखियल आहिनि। हर शइ साफ़ सुथरी ऐं तरतीब सां रखी आहे, पर उहे शयूं आम शयुनि जे मुक़ाबले में नंढियूं आहिनि। बर्फ़ शहज़ादी जीअं त सुबुह खां बुखायल ऐं उञायल हुई, इन करे मेज़ ते पयल हर हिकु ताम मां थोरो थोरो ज़रो ज़रो खाई फ़िलहाल पंहिंजो पेट भरियाई। मानी खाइण खां पोइ खेसि निंड अचणु लॻी। हुन निहारियो त खेसि 7 नंढड़ा बिस्तरा रखियल नज़र आया। हुन 7 ई बिस्तरनि खे आज़मायो, पर को बि बिस्तरो खेसि पूरो न आयो। नेठि जीअं तीअं करे आख़िरी बिस्तरे ते लेटी पई, जिते खेसि लेटींदे ई निंड अची वई। अञा खेसि उते थोरी देरि मस थी हुई त उन झोपड़ीअ जा असुल मालिक आया, जेके 7 ॼामड़ा हुआ, जेके सॼो ॾींहुं भर वारनि जबलनि में सोन खोटींदा हुआ। ॼामड़ा जीअं पंहिंजी झोपड़ीअ में पहुता त खेनि महसूसु थियो त संदन ग़ैर मौजूदगीअ में को आयो आहे, जंहिं संदन मानी बि खाधी आहे।
पोइ हिननि हेॾां होॾां निहारियो त खेनि आख़िरी बिस्तरे ते वेढ़ियल हालत में बर्फ़ शहज़ादी सुतल नज़र आई। ॼामड़ा बर्फ़ शहज़ादीअ जे बिस्तरे जे चौधारी बीही रहिया। खेनि अहिड़ी मासूम ऐं ख़ूबसूरत शहज़ादी ॾिसी ॾाढो अजब लॻो। हिननि बर्फ़ शहज़ादीअ खे जाॻाइणु मुनासिब न सम्झियो। सभई पंहिंजनि बिस्तरनि ते सुम्ही रहिया। रुॻो सतो ॼामड़ो पंहिंजे भाउ सां गॾु लेटी पियो। जीअं सुबुह थियो ऐं ॼामड़ा जाॻिया ऐं बर्फ़ शहज़ादी बि जाॻी त खेसि इहे नंढड़ा नंढड़ा ॼामड़ा ॾिसी अची डपु लॻो। पर पोइ इन्हनि ॼामड़नि जो हमदर्दाणो रवैयो ॾिसी संदसि डपु लही वियो। शहज़ादीअ खे समूरी वार्ता ॿुधाई। ॼामड़नि खेसि चयो जेकॾहिं हूअ संदन घर जो ख़्यालु रखे ऐं मानी पचाए त हू संदन झोपड़ीअ में रही सघे थी। बर्फ़ शहज़ादी इन्हीअ ते राज़ी थी। ईअं ॼामड़ा समूरो ॾींहुं सोन खोटणु वेंदा हुआ ऐं बर्फ़ शहज़ादी हुननि लाइ मानी पचाए रखंदी हुई ऐं घर जो बि ख़्यालु रखंदी हुई। ॼामड़नि शहज़ादीअ खे इन्हीअ ख़तरे खां आगाह कयो। हूअं त तूं हिन झोपड़ीअ में महफ़ूज़ आहीं, रुॻो कंहिंखे झोपड़ीअ में अचणु न ॾिजांइ अंदरि। होॾां वॾी राणीअ सम्झियो त बर्फ़ शहज़ादी मरी चुकी आहे, सो हिकु दफ़ो वरी आरसीअ खां पुछियईं, आरसी ॾे आरसी, तूं मूंखे सची ॿुधाए, को आहे दुनिया में सुहिणो वधीक मूंखां सवाइ? आरसी वरी बि जवाबु ॾिनो त राणी ॾे राणी, आरसीअ जी इहा आहे राय, बर्फ़ शहज़ादी आहे सभ खां सुहिणी, इहो ई सच आहे। रहे थी हूअ झंग में तुंहिंजे डप खां गॾु सतनि ॼामड़नि भाइरनि सां। राणीअ जो इहा ॻाल्हि ॿुधी त बर्फ़ शहज़ादी जहिड़ी आहे त सफ़ा कावड़िजी पई। हुनखे अहसासु थियो त शिकारियुनि साणसि दगा कई आहे। हू इहा हक़ीक़त बर्दाश्त न करे सघी त हुन खां सवाइ ॿियो को सुहिणो हुजे। तंहिं करे हूअ हिकिड़ी ॿुढड़ी माईअ जो वेस धारे उन जॻह ते पहुती जिते बर्फ़ शहज़ादी ॼामड़नि सां गॾु रहंदी हुई। राणी झोपड़ीअ जे दरवाज़े ते खड़को कयो ऐं हुको ॾिनो त सुहिणा कपिड़ा, सस्ता कपिड़ा। बर्फ़ शहज़ादी जंहिंजा कपिड़ा झंग में रही मैरा थी विया हुआ, तंहिं सोचियो त हिन ग़रीब ॿुढड़ीअ खां कहिड़ो डपु, सो हुन ॿुढड़ीअ खे अंदरि अचणु ॾिनो। ॿुढड़ीअ बर्फ़ शहज़ादीअ खे चयो त धीअ वेझो थी त तोखे कपिड़ा पहिरायां। बर्फ़ शहज़ादी जीअं ई वेझो थी त ॿुढड़ी जेका बर्फ़ शहज़ादी जी माटे जी माउ हुई, उन बर्फ़ शहज़ादीअ खे खणी घुटो ॾिनो। बर्फ़ शहज़ादी किरी पई। राणीअ सम्झियो त बर्फ़ शहज़ादी मरी चुकी आहे, सो हूअ उतां वठी भॻी। थोरी देरि खां पोइ सतई ॼामड़ा पंहिंजे कम तां वापसि आया। तिन जो बर्फ़ शहज़ादीअ खे पट ते किरियल ॾिठो त खेसि होश में आणण जी कोशिशि करणु लॻा। कुझु देरि खां पोइ बर्फ़ शहज़ादी होश में अची वई। ॼामड़नि वरी बि बर्फ़ शहज़ादीअ खे आगाह कयो त राणीअ खे जादूअ जे ज़ोर ते तुंहिंजे जेरे हुजण जी ख़बर पइजी वेंदी ऐं हूअ वरी बि तोखे मारण जी कोशिशि कंदी। इन करे तूं कंहिंखे बि हिन झोपड़ीअ में अंदरि दाख़िल थियणु न ॾिजांइ। होॾां राणीअ वरी बि सम्झो त बर्फ़ शहज़ादी मरी चुकी आहे, ते आरसीअ खां साॻियो सवाल कयो त आरसी ॾे आरसी, तूं मूंखे सची ॿुधाए, को आहे दुनिया में सुहिणो वधीक मूंखां सवाइ? आरसी वरी बि जवाबु ॾिनो त राणी ॾे राणी, आरसीअ जी इहा आहे राय, बर्फ़ शहज़ादी आहे सभ खां सुहिणी, उहो ई सच आहे। तुंहिंजी कोशिश जे बावजूदु हूअ अञा आहे हयात, ॼामड़नि खेसि बचाए तोखे ॾिनी आहे मात। हिन दफ़े राणीअ बर्फ़ शहज़ादीअ खे मारण जो पको पह करे छॾियो। हुन हिकु ॻोठाणी औरत जो वेस धारियो ऐं ज़हरीलो सूफ़ खणी ॼामड़नि जी झोपड़ीअ वटि पहुची होको ॾियणु लॻी। मिठा सूफ़, भला सूफ़। बर्फ़ शहज़ादीअ दरीअ खां अची बीठी। राणी उहे सूफ़ शहज़ादीअ खे आछिया, पर बर्फ़ शहज़ादी इनकार कयो। उन ते वेस बदिलियल राणीअ खेसि चयो त हीअ सूफ़ ॾाढा भला आहिनि ऐं इन्हनि में कुझु बि कोन्हे। तोखे एतबार नथो अचे त आउं तोखे खाई थी ॾेखारियां। राणीअ चालाकी करे हिकिड़ो बिना ज़हर वारो सूफ़ पाण सां रखियो हो, इन करे उन सूफ़ खे चक हणी खाई ॾेखारियो। बर्फ़ शहज़ादीअ सम्झो त वाक़ई बि हिननि सूफ़नि में कुझु न आहे ऐं सूफ़ वठण ते राज़ी थी वई। ईअं राणीअ बर्फ़ शहज़ादीअ खे ज़हरीलो सूफ़ ॾेई छॾियो, जेके हिकिड़ो ई चक हणण सां हूअ बेहोश थी किरी पई। संदसि समूरो जिस्म ज़हर जे करे नीरो थी वियो। राणीअ टहक ॾींदे पंहिंजी महल ॾांहुं वापसि हली वई। अची आरसीअ खां साॻियो सवाल कयाई, पर हुनजो वरी बि साॻियो जवाबु ॿुधी तपी बाहि थी वई। हिन दफ़े राणीअ नओं वेस पातो ऐं वारनि जी फणीअ खे ज़हर में ॿोड़े ॼामड़नि जी झोपड़ीअ ताईं वञी पहुती।
ऐं होको ॾियणु लॻी, भला कंगा सस्ता कंगा। हिन दफ़े बर्फ़ शहज़ादी इहो पको पह कयो हो त हू कंहिंखे बि अंदरि अचणु न ॾींदी। वेस मटायल राणीअ चयो त भली तूं मूंखे अंदरि अचणु न ॾे, पर ॾिस त तुंहिंजा वार केॾा ख़राब थी विया आहिनि। तूं हीअ फणी वठि ऐं वारनि खे संवार। बर्फ़ शहज़ादीअ फणी वरिती ऐं जीअं हुन उनखे वारनि में विधो त उन जे ज़हर पंहिंजो असरु ॾेखारियो ऐं बर्फ़ शहज़ादी वरी बि बेहोश थी वई। जॾहिं घर वञी राणी आरसीअ खां अची साॻियो सुवालु कयो त आरसी ॾे आरसी, तूं मूंखे सची ॿुधाए, को आहे दुनिया में सुहिणो वधीक मूंखां सवाइ? आरसीअ जो को बि जवाबु न ॿुधी राणीअ जो हियूं ठरी पियो ऐं खेसि हाणे पक थी त बर्फ़ शहज़ादी मरी चुकी आहे। पर बर्फ़ शहज़ादी अञा मुई न हुई, ज़हर जे करे बेहोश थी वई हुई। जॾहिं ॼामड़ा घर आया त खेनि बर्फ़ शहज़ादी बेहोशीअ जे हालत में मिली। संदसि अछो जिस्म ज़हर में नीरो थी वियो हो। ॼामड़नि बि इहो सम्झो त बर्फ़ शहज़ादी हाणे मरी चुकी आहे, सो उहे खेसि हिकिड़े ताबूत में विझी दफ़नाइण पे विया। ओचितो झंग में हिकिड़े शहज़ादे जो गुज़र थियो। तंहिंजो ॾिठो त 7 ॼामड़ा ताबूत खयूं पिया वञनि त खेसि शक थियो। हुन पंहिंजे सिपाहियुनि खे संदन पीछो करण जो हुकुम ॾिनो। ॼामड़नि ॾिठो त सिपाही संदन पोयां आहिनि त उहे बि तेज़ी सां भॼण लॻा। भॼण दौरान हिकिड़े ॼामड़े जो पेर थाबड़िजी पियो ऐं हू किरी पियो। हिकिड़े ॼामड़े जे किरण सां ॿिया ॼामड़ा बि किरी पिया। संदन हथनि मां ताबूत बि किरी पियो। ताबूत जे किरण सां बर्फ़ शहज़ादीअ खे झटको अची वियो ऐं संदसि बुत जो समूरो ज़हर हिकु उल्टीअ में निकिरी वियो ऐं हिकु दफ़ो वरी हूअ बर्फ़ जड़ी सफ़ेद थी वई। होॾां शहज़ादो ऐं संदसि सिपाही बि अची पहुता। हुन पंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ी ख़ूबसूरत छोकिरी न ॾिठी हुई। बर्फ़ शहज़ादीअ खेसि पंहिंजो समूरो किसो ॿुधायो। शहज़ादीअ बर्फ़ शहज़ादीअ खे पाण सां गॾु हलण ऐं शादी करण लाइ चयो। हूअ बि शहज़ादी खां मुतासिर थी चुकी हुई ऐं हा खणी कयाई। ईअं बर्फ़ शहज़ादी ऐं शहज़ादो पंहिंजे मुल्क अची पहुता। शहज़ादीअ जा पीउ माउ ऐं बादशाह ऐं राणी बि बर्फ़ शहज़ादी खे ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया ऐं वॾे धूमधाम सां ॿिन्ही जी शादी करायूं। उन शादीअ में बर्फ़ शहज़ादीअ जी माटे जी माउ खे बि दावत मिली। सा बि तयारु थियण लॻी। तयारु थी हुन आरसी अॻियां साॻियो सुवालु कयो, पर आरसी वराणियो त राणी ॾे राणी, सच ॿुधण लाइ थी तयारु। दुनिया में सभ खां सुहिणी अथई शहज़ादी जी कुंवार। राणीअ खे ॿुधी एतबार न आयो ऐं हुन जादूअ जी आरसीअ खे शहज़ादी जी कुंवार ॾेखारण जो हुकुम ॾिनो। जॾहिं जादूअ जी आरसीअ में शहज़ादीअ जे कुंवार जो अक्स आयो त उहा का ॿी न पर बर्फ़ शहज़ादी हुई। राणीअ जो ॾिठो त बर्फ़ शहज़ादी मुई नाहे ऐं अॻे खां वधीक सुहिणी थी पई आहे त खेसि हसद विचां सख़्तु सदमो रसियो। नतीजे में ज़हनी दबाव सबबि संदसि दिमाग़ जी रग फाटी पई ऐं राणी मरी वई। होॾां बर्फ़ शहज़ादी ऐं शहज़ादो वॾे धूमधाम सां परिणिया ऐं ॿई गॾिजी ख़ुशि रहण लॻा।